उन्हनि जे उन स्पिरिट खे एप्रिशिएट कंदे जेको क़ौमी जज़्बो आहे। अवामी तहरीक जी स्टैंडिंग कमेटी पंहिंजी 27 अप्रैल ते ॾिनल हड़ताल जी काल जी तारीख़ में तब्दीली करे समूरनि क़ौम परस्तनि जी गॾियल सलाह सां तइ कयल 3 अप्रैल जी काल में भरपूर हिसे वठण जो ऐलान कयो आहे। अवामी तहरीक ऐलान थी करे त सिंध जे समूरनि नेशनलिस्ट प्रोग्रेसिव दीनी ऐं सिविल सोसाइटी जे लाॻापियल इदारनि ऐं जमायतुनि ऐं पार्टी सां गॾिजी 3 अप्रैल ते कराची खां कश्मीर ताईं ऐं छाछरे ऐं नंगर पारकर खां वाई पांदी ऐं जोईअ ताईं सिंध में मुकमिल पहिया जाम ऐं शटर बंदि हड़ताल हूंदी। ऐं अवामी तहरीक जे कारकुननि खे सिंधियाणी तहरीक जे भेनरुनि खे ऐं ॿियनि समूरनि तनज़ीमुनि खे अपील कंदुसि त 3 अप्रैल ते सॼी सिंध जो गॾियल मैसेज वञणु खपे। आदमशुमारी में अवामी तहरीक जो मुतालबो थी करे त सिंध जो वज़ीर आला ऐं सिंध जो कैबिनेट इस्तीफ़ा ॾे। सिंध हींअर जंहिं ख़तरे में आहे उन में सिंध जी कैबिनेट मुकमिल तौर ते फेल वई आहे। ॿोॾ जे मामले में सिंध जी वज़ारत काबीना कुझु न करे सघी। सिंध जा 2 करोड़ माण्हू दरबदर थी विया। NFC में बि सिंध जे मफ़ादनि खे दाव ते लॻायो वियो ऐं हाणे घर शुमारी जे मरहले में कब्रिस्तान जे क़बरुनि ते जीअं KTN ॾेखारियो क़बरुनि ते बि नंबर लॻल आहिनि ऐं कराची में स्कूल जे 40 कमरनि ते नंबर लॻल आहिनि, स्कूल जे कमरनि ते नंबर लॻल आहिनि ऐं जेके ॿोॾ मुतासिर माण्हू कैंपुनि ते उन्हनि जो नंबर न आहे। ऐं हैदराबाद में जीअं तव्हां पाण ॾेखारियो त हिकिड़े घर शुमारी नंबर 83 में 12 ख़ानदान ऐं 64 माण्हू रहियल आहिनि। उन्हनि ते सिंध जो सेंसस कमिश्नर रुगो सिंधी चैनल्स ते अची वियो बयानु ॾींदो त असां नोटिस पिया वठूं, माण्हू पियो सड़ंदो, माण्हू पियो मरंदो ऐं सेंसस कमिश्नर ऐं डॉक्टर जेको सो नोटिस पियो वठंदो त बाबा फलाणो माण्हू मरे पियो, ऐं बिल्कुलु नोटिस पियो वठां त हीउ भले बिल्कुलु मरी रहियो, कंदो कुझु कोन। वज़ीर आला सिंध के हिकिड़े माण्हू जो नालो वठे, हिकिड़ो EDO या DDO, सिंध जे CM या वफ़ाक़ी के वज़ीर या मरकज़ी सेंसस कमिश्नर हबीब खटक या आसिफ बाजवा या नूर मोहम्मद लगारी को हिकिड़ो माण्हू सस्पेंड कयो हुजे, इशरतुल इबाद को हिकिड़ो माण्हू सस्पेंड करायो हुजे, सदर ज़रदारी को नोटिस वरितो हुजे, कुझु कोन्हे। तंहिंजे करे हिन आदमशुमारी जो ऐं घरशुमारी जो मक़सदु आहे त ऑफिशियली डिक्लेयर करे सॼी दुनिया खे ॿुधायो वञे कूड़ नंग न करे ज़रिए त सिंध जा माण्हू अक़लियत में आहिनि। तंहिंजे करे कराची जूं सीटूं क़ौमी असेंबली जूं वधणु खपनि, सूबाई असेंबली जूं वधणु खपनि, आईंदह सिंध जो वज़ीर आला बि गैर सिंधी हुअणु खपे ऐं क़ौमी असेंबली में तइदाद गैर सिंधियुनि जो वधीक हुअणु खपे। इन करे बर्मा मां, बंगाल मां, ॿियनि मुल्कनि मां हाणे माण्हू आबाद कया विया आहिनि। अवामी तहरीक अॼु पंहिंजे हिननि समूरनि ब्रादर तंज़ीमुनि ते जेके नेशनलिस्ट पार्टीज़ आयूं हुयूं, जसकम, SUP, सेव सिंध मूवमेंट ऐं ॿियनि तंज़ीमुनि ते इहो पंहिंजो मौक़िफ़ वाज़े कयो ऐं उन्हनि बि उनजी हिमायत ऐं उहो ई मौक़िफ़ इख़्तियार उन्हनि जो बि कयल आहे त सिंध में घरशुमारी में ये रिज़ल्ट्स खे रद्द करे ॿीहर घरशुमारी कराई वञे। कराची में वधायल अंग अखर जेके MQM जी ख़्वाहिशुनि तहत EDOs ऐं DDOs वेही मैनिपुलेट कया आहिनि, उन MQM जे अंगनि अखरनि खे रद्द कयो वञे ऐं इलीगल इमिग्रेंट्स, गैर क़ानूनी तारकीन वतन ऐं इकनॉमिक इमिग्रेंट्स जेके रोज़गार जे वास्ते ॿियनि सूबनि खां माण्हू अचनि था, उन्हनि जो घरशुमारी में ॻणप अलॻि खाने में कई वञे ऐं आदमशुमारी में, ऐं उन्हनि खे सिंध में वोटिंग राइट न हुअणु खपे। सिंध में वोट ॾियण जो हक़ फ़क़ति उन्हनि माण्हुनि खे हुअणु खपे जेके हज़ारे सालनि खां हिन वतन में आबाद आहिनि।